चङियूं पियूं जंहिंमें मौसूम ॿार हुया, हिकिड़ो वॾो उन जो घर जो मर्द हुयो ऐं तक़रीबन ॿार हुया ऐं उन्हनि जो ट्रीटमेंट शुरू थी चुको हुयो। अल्हम्दुलिल्लाह को बि डॉक्टर शाहिद असां सां अॼु ड्यूटी ते हुयो, हुन वीचारे तमामु घणियूं एफर्ट्स वरितियूं पंहिंजूं। सभिनी खे जेको प्रोटोकॉल हूंदो आहे डायरिया ट्रीटमेंट जो, लूज़ मोशन जो, उहो शुरू थी चुको हुयो, ऑलरेडी शुरू थी चुको हो ऐं अल्हम्दुलिल्लाह उन्हनि मां काफ़ी रिकवरी जूं अलामतूं ज़ाहिर थींदी वियूं वरी मरीज़नि में। छो जो डायरिया में हिकिड़ियूं अलामतूं हूंदियूं जंहिंखे सम्झिबो आहे त हीअ डायरिया केतिरी ख़तरनाक थी सघे थी, त उन्हनि में अल्हम्दुलिल्लाह काफ़ी यानी कमबैक वापसि अचणु उन्हनि जूं अलामतूं अची वियूं उन्हनि जूं काफ़ी। हिकिड़ो ॿारु सीरियस हुयो, असां उनखे जेको आहे सो फर्दर न्याणी हुई, फर्दर उनखे छो जो हिन वक़्तु असां कंहिं बि क़िस्म जी रिस्क न पिया खणूं। 14 मरीज़ असांजा अल्हम्दुलिल्लाह रिकवर थी विया, सिटी कोर्ट मां 15 आया, 14 रिकवर थी विया असांजी पंहिंजे हिन मुराद मेमण जी इमरजेंसी में। 14